साथियों जे तो असां हींअर मौजूदु आहियूं डिस्ट्रिक्ट मीरपुर खां कोट गुलाम अहमद ऐं टाल के समारे जे बिल्कुलु बॉर्डर ते मौजूदु आहियूं। हीअ आहे यूसी हाथी बख्श धोकाई आहे ऐं जेका देह आहे उहा असाबी देह सरबी आहे। हुन ही देह असाबी उन करे बि सरबी आहे जो हिते हिकु असाब सगोरे जी क़ब्रिस्तान मौजूदु आहे। हिते क़ब्रिस्तान तमामु वॾो आहे जंहिंमें ॿियूं क़ौमूं इलाही सारियूं रखियल आहिनि, पर इन क़ब्रिस्तान जी ख़ासि जेका ॻाल्हि आहे उहा आहे असाब सगोरे जी क़ब्रिस्तान। हीअ क़ब्रिस्तान जेका हिन जी तव्हां लंबाई ॾिसी रहिया आहियो इलाही टिकी क़ब्रिस्तान आहे। हीअ असाब सगोरे हिन जो मशहूरु इहो आहे त हीअ क़ब्रिस्तान जेका आहे असाब सगोरे जी हुई। उहे असाब सगोरा जेके क़ुरान करीम सल्लल्लाहु मुलाक़ातूं कंदा हुआ, उन खां पोइ उहे माण्हू जेके सिंध में आया उहे माण्हू हिते अची इंतकाल करे विया। हिते क़ब्रिस्तान क़बर ई हिते ठाही वई आहे। हिन क़ब्रिस्तान जे लाइ ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े के असाबी जी क़ब्रिस्तान आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त ॿिनि मां असाब सगोरनि जेके बाद में परे परे हुयूं पर बाद में जिन खे जोड़ियो वियो आहे उहे जोड़ण सां ई हिननि जी हेतिरी वॾी लंबाई थी आहे। असांजे मक़ामी माण्हुनि जो ऐं हितां जे जेके जिन जिते कई वारिस वग़ैरह मदफून आहिनि उन्हनि माण्हुनि जो चवणु इहो आहे त हिन क़ब्रिस्तान हेॾे वॾे मशहूरु क़ब्रिस्तान खे चौदीवारी कान्हे का। हिन क़ब्रिस्तान खे चौदीवारी हुजणु घुरिजे ऐं हिते जेके साफ़ सुथराई बिल्कुलु बि न आहे। जे ॼारूं ऐं जेके सॼी क़ब्रिस्तान खे घेरे बीठल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त हीअ असाब सगोरे जी क़बर हुजण जे बावजूदि भर में जेको आहे डब ऐं ॼारूं इलाही सारियूं बीठल आहिनि। हुकूमत खां मुतालबो कजे थो त हिते हिन क़ब्रिस्तान जी साफ़ सुथराई कराई वञे, चौदीवारी हिन क़ब्रिस्तान खे ॾियारी वञे ऐं हिते रोड ठाराइनि क़ब्रिस्तान ते पहुचाए वञे। त 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते रोड मौजूदु आहे, पर हीउ 1.5 किलोमीटर जो जेको रोड हेसि ताईं ठाराए ॾिनो वञे। हिते सियाहत जेका माण्हू ॿाहिरां अचनि उहे हिते ज़ियारत जे लाइ अची सघनि ऐं हिन क़ब्रिस्तान ते अची सघनि। हुन जे लाइ हुननि खे रोड रस्ता हिते ॾिना वञनि ऐं पाणी जी सहूलियत